Bismillahirrahmanirrahim. Exercises कंदासीं unit 29 जो and 29.1 write sentences with might. Might सां जुमला लिखो. हाणे नंबर 1 आहे it is possible that I will go to the cinema. माना शक आहे त मां सिनेमा ते वेंदुसि या इम्कान आहिनि त मां सिनेमा ते वेंदुसि यानी इहा पक न आहे इन करे इन जुमलो might सां इस्तेमालु कंदासीं यानी I might go to the cinema. थी सघे थो त अॼु मां सिनेमा ते वञा कहिड़ी ख़बर मां सिनेमा ते वञा मतां बि सिनेमा ते वञा. हाणे जेकॾहिं हिते असां माइट जे पारां में इस्तेमालु कयूं उहो बि सही आहे. अहिड़ी तरह सां जेके बि जुमिला हिते इस्तेमालु थींदा तव्हां हुन सां में इस्तेमालु करे सघो था. जीअं आई मे गो टू द सिनेमा थी सघे थो त मां सिनेमा ते वञा मतां सिनेमा ते वञा कहिड़ी ख़बर सिनेमा ते वञा. असां नंबर 2 सेंटेंस पढ़ंदासीं. इट इज़ पॉसिबल दैट आई विल सी यू टुमारो. यानी इम्कान आहे त मां तोसां सुभाणे मिलंदुमि यानी शक आहे त सुभाणे तोसां मां मिलंदुसि यानी पक न आहे. आई माइट सी यू टुमारो थी सघे थो त सुभाणे तोसां मतां मां मिलां कहिड़ी ख़बर मतां मिलां तोसां. नंबर 3 इट इज़ पॉसिबल that Sarah will forget to phone. माना इम्कान आहिनि त सारा खां फ़ोन करणु विसरी वेंदो. सारा might forget to phone. कहिड़ी ख़बर सारा खां फ़ोन करणु विसरी वञे मतां बि सारा खां फ़ोन करणु विसरी वञे थी सघे थो त सारा खां फ़ोन करणु विसरी वञे. नंबर 4 इट इज़ पॉसिबल दैट इट विल स्नो टुडे. यानी शक आहे त अॼु बरसाति पवंदी यानी पक न आहे. अहिड़ी तरह सां इन जुमिलो ठाहींदासीं. इट माइट स्नो टुडे थी सघे थो त अॼु बर्फ़ पए अहिड़ी ख़बर मतां बर्फ़ पए मतां बि थी सघे थो त बर्फ़ पए. अहिड़ी तरह सां जुमिला असां ॻाल्हाए सघूं था सिंधी में. नंबर 5 इट इज़ पॉसिबल दैट आई विल बी लेट टुनाइट. यानी शक आहे त मूंखे अॼु राति अचण में देरि थी वेंदी या सम्झो त इम्कान आहिनि त मूंखे अॼु राति अचण में देरि थी वेंदी यानी हिते माइट सां असां जुमिलो ठाहींदासीं. आई माइट बी लेट टुनाइट थी सघे थो त मतां देरि सां अचां मां कहिड़ी ख़बर अॼु मां देरि सां अचां. अहिड़ी तरह सां तव्हां जुमिला ठाहे सघो था. राइट सेंटेंसिस विथ माइट नॉट या माइट नॉट सां तव्हां हिते जुमिला ठाहींदो. नंबर 6 इट इज़ पॉसिबल दैट मार्क विल नॉट बी हियर नेक्स्ट वीक. यानी शक आहे त ईंदड़ हफ़्ते हिते मार्क न हूंदो यानी ॿाहिरि काॾे हेॾे हली वेंदो. इहा ॻाल्हि शक आहे शक जी आहे इन करे थींदो त मार्क माइट नॉट बी हियर नेक्स्ट वीक. थी सघे थो त मार्क हिते ईंदड़ हफ़्ते न हुजे कहिड़ी ख़बर मार्क हिते ईंदड़ हफ़्ते न हुजे मतां न बि हुजे. नंबर 7 इट इज़ पॉसिबल दैट आई वोंट हैव टाइम टू गो आउट. यानी शक आहे या इम्कान आहिनि त मां अॼु मूंखे अॼु टाइम ॿाहिरि वञण जो न मिलंदो यानी पक न आहे. अहिड़ी तरह सां इन जुमिलो ठाहींदासीं. आई माइट नॉट हैव टाइम टू गो आउट थी सघे थो त मूंखे अॼु राति ॿाहिरि वञण जो टाइम न मिले थी सघे थो त मां अॼु राति ॿाहिरि वञण जो टाइम न कढी सघां कहिड़ी ख़बर मतां टाइम मिले ई न मूंखे. अहिड़ी तरह सां मानो तव्हां कढी सघो.